नाज़रीन, सिंध में धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ खिपरो में जस्कम कारकुननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे असद शाह। जी असद। जी बिल्कुल, असां हिन वक्त खिपरो के शहीद चौक ते मौजूद आहियूं। हिते जस्कम जा जेके कारकुन ऐं शहरी जेके आहिनि उहे धारियुनि जे आबादकारी ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। वधीक हिननि मुज़ाहिरनि खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। सिंध के जे पी जी जागीर न आहे जेको घरा कावड़जे सिंध में अचे। हाँ सिंधी कौम पंहिंजे शौर जे उन मरहले में दाख़िल थी चुकी आहे त जेकॾहिं उन धारियुनि खे न रोकियो वियो ऐं सिंधियुनि खे मजबूर कयो वियो त 54 खां पोइ जेके बि सिंध में आयल आहिनि उन्हनि जे खिलाफ़ सिंधी माण्हू सरापा जा एहतिजाज थी हथनि में डंडा खणी बि धारियुनि खे सिंध मां ॿाहिरि फिटी कंदा दौड़ाए। 100 सालनि खां जेके सिंधी हिते आबाद आहिनि, हिते जी रियासत उन्हनि जा घर ढाहे उन्हनि जा घर पट कया वञनि पिया ऐं धारियुनि खे हिते ज़मीनूं ॾेई हिते आबाद कयो वञे पियो। असां अॻिते बि जदोजहद कंदासीं ऐं हर मास ते बि जदोजहद करण लाइ तयारु आहियूं। असां इहो मुतालबो कयूं था त सिंध में कंहिं बि सूरत में धारियां जेके असांखे मंज़ूर न आहिनि। हाणे न सिंध खे इहो क़ाबिल क़बूल आहे, न सिंध जी आवाम खे इहो क़ाबिल क़बूल आहे, न ई सिंध जे मुफ़ादनि में आहे त असीं धारी यलकार खे वरी सिंध में आबाद कयूं। मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त सिंध में जेको धारियुनि खे आबाद कयो वञे पियो उनजे असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सिंध जेका आहे उहा असां सिंधियुनि जी आहे, सिंध ते जेको हक़ आहे उहो असां सिंधियुनि जो आहे। जी।